नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ख़बरियूं कश्मीर मां, जिते इंडस हाईवे ते ट्रॉलर ऐं ट्रैक्टर विच में ज़ोरदार टक्कर थियो। हादसे जे नतीजे में कंदकोट वासी ड्राइवर फ़याज़ अहमद गोलो फौत थी वियो। पुलिस ट्रॉलर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। अवां खे ॿुधायूं पिया नाज़रीन, कश्मीर वेझो इंडस हाईवे ते पेश आयल हादसे जे हवाले सां ट्रॉलर ऐं ट्रैक्टर विच में ज़ोरदार टक्कर थियो, जंहिं जे नतीजे में कंदकोट वासी ड्राइवर फ़याज़ अहमद गोलो फौत थी वियो। पुलिस ट्रॉलर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था कश्मीर मां मोहम्मद शरीफ़ ॼामड़ो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मोहम्मद शरीफ़ ॼामड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, कश्मीर इंडस हाईवे ते ट्रॉलर ऐं ट्रैक्टर में आमू साम्हूं ज़ोरदार टक्कर लॻण जे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। कश्मीर भरिसां मांगर फाटक वटि इंडस हाईवे ते ट्रॉलर ऐं ट्रैक्टर में टक्कर जे नतीजे में 35 सालनि जो ट्रैक्टर ड्राइवर नौजवान फ़याज़ अहमद गोलो थॾे ते फौत थी वियो आहे, जंहिंखे ॻोठाणनि खणाए कश्मीर तालका अस्पताल पहुचायो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, रोड हादसे में फौत थी वियल नौजवान ॾखण बंगले खां पलाल सां भरियल ट्रैक्टर काहे छिंडकू तरफ़ वञी रहियो हो त ट्रॉलर जी टक्कर लॻण जे नतीजे में फौत थी वियो आहे। ट्रॉलर ड्राइवर खे कश्मीर पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जी महिरबानी अवां जी मोहम्मद शरीफ़ ॼामड़ो तफ़सील ॾियण लाइ। हादसे जो को बि केस दाख़िल नाहे थी सघियो, जॾहिं त पुलिस ट्रॉलर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ख़ैफनाथन शाह भरिसां ॻोठ सिनानी लाखेर में 12 वरनि जो आदिल लाखेर बंदूक साफ़ करण दौरान इत्तफ़ाक़ी गोली छुटण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में चाणका अस्पताल लाड़काणो मुंतक़िल कयो वियो। खे ॿुधायूं पिया ख़ैफनाथन शाह भरिसां ॻोठ सिनानी लाखेर में 12 वरनि जो आदिल लाखेर बंदूक साफ़ करण दौरान इत्तफ़ाक़ी गोली छुटण सबबि सख़्त ज़ख़्मी थियो, जंहिंखे नाज़ुक हालत में चाणका अस्पताल लाड़काणो मुंतक़िल कयो वियो आहे। ख़ैफनाथन शाह मां टाइम न्यूज़ रिपोर्टर इरशाद खोसो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इरशाद खोसो, कहिड़ा तफ़सील आहिनि? सेनानी लाखेर में 12 वरनि जो नीगर जेको आहे सो आदिल लाखेर पंहिंजे घर में जेको आहे सो बंदूक साफ़ करे रहियो हो त अचानक बंदूक छुटण सबबि जेको आहे सो 12 वरनि जो नीगर आदिल लाखेर सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे जेको आहे सो वारसनि खैरपुर नाथन शाह तालका अस्पताल पहुचायो, जिते जेको आहे सो गंती जोगी हालत में नीगर आदिल लाखेर के लाड़काणा अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी इरशाद खोसो तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, अवां खे ख़बर ॾियूं मियां साहब वेझो 1.5 महीनो अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल ॻोठ इक़बाल सुमरो वासी नौजवान अलबख्श सुमरो कराची जी अस्पताल में ज़ख़्म जा सोर न सहंदे फौत थी वियो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया मियां साहब मां। 1.5 महीनो अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल ॻोठ इक़बाल सुमरो वासी नौजवान अलबख्श सुमरो कराची जी अस्पताल में ज़ख़्म जा सोर न सहंदे फौत थी वियो आहे। मियां साहब मां राव मोहसिन राजपूत असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी राव मोहसिन, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मियां साहब भरिसां अटकल 1.5 महीनो अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल ॻोठ इक़बाल नबी सुमरो जो रहवासी 30 वरनि जो अलाबख्श पुट हाजी मुराद सुमरो कराची जे आगा खान अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। इतला मिलण ते वारसनि में कहराम मची वियो आहे। इन सिलसिले में फौती नौजवान जे वारसनि मूजिबि ज़ख़्मी नौजवान अलाबख्श सुमरो 1.5 महीनो अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियण बाद सख़्त ज़ख़्मी थी पियो हुयो, जेको कराची अस्पताल में फौत थी वियो आहे ऐं संदसि मड़ कराची खां मियां साहब आंदो पियो वञे। जी महिरबानी अवां जी राव मोहसिन राजपूत तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, दौड़ में रूरल हेल्थ सेंटर जो कमु गुज़िरियल 5 सालनि खां मुकमल न थियण करे इलाइक़े वासियुनि खे सिहत जूं सहूलियतूं नाहिनि मिली सघियूं, जंहिं करे हू सख़्त परेशानियुनि जो शिकार आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे बाबर वसाण। जी नाज़रीन, हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबि दौड़ तालको जेको आहे सो मसइलनि जे वर चढ़ियल आहे। हिते मसइलनि जे अणहूंद जे करे हितां जा जेके रवासी आहिनि सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हूअं त हर परेशानी हिननि जे मुक़दर में लिखियल आहे, पर जेको ईरान जे तरफ़ां 2014 में दौड़ शहर जे अवाम खे जेको तोहफ़ो ॾिनो वियो हो, हिते रूरल हेल्थ सेंटर दौड़ जे लाइ जेकी बिल्डिंग ॾिनी वई, उहा बि हुकूमत जे बेध्यानी सबबि रोलड़े जो शिकार बणियल आहे। हिते कंहिं बि क़िस्म जी सहूलियत कान्हे का। हितां जा रवासी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त हितां जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। जंहिंखे 5 साल थी विया आहिनि ऐं हिन जो कमु मुक़ररु अञा कोन थियो आहे। जिथां किथां मतिलबु ठहियो बि आहे ऐं ड्रहण शुरू थी वियो आहे ऐं न को डॉक्टरनि जी सहूलियत आहे, न को हिन गवर्नमेंट जी सहूलियत आहे। त मक़सदु असांखे बराए महिरबानी करे हिन जो डॉक्टर मौजूदु कयो वञनि, जंहिंजे लाइ असां ग़रीबनि जे लाइ सहूलियत थिए। दौड़ तालके जी वॾे में वॾी
रूरल हेल्थ अस्पताल है जेको अॼु ॾींहं ताईं अपग्रेड त न थी, पर असांखे ॿाहिरि मुल्कनि मां जेको फंड मिलंदो आहे या अतीअ तौरु असां छो जो ज़कात वठण जे क़ाबिल मुल्क आहे असांजो, असांखे जेका ज़कात तौरु ही बिल्डिंग मिली अस्पताल जी सूरत में, हुन जी सूरत हाल इहा आहे 5 साल थी चुका आहिनि, ही कंप्लीट त कान थी, पर हुकुमरान बि पाण वटि त ठेकेदार बि पाण। हिते सूरत हाल ही आहे त खुर्शीद शाह जो को ख़ासि फैमिली मेंबर जेको ठेकेदार हुयो, हुन जी कंडीशन ही आहे, कैमरा जी अख सां तव्हां ॾिसी सघो था त मुकम्मल तबाह थी चुकी आहे। हिन बरसात जी सूरत हाल में जेका हुन जा पाड़ू आहिनि, हुन जो जेको बुनियाद आहे उहे लुॾी चुको आहे। असां सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त ही तालके जी वॾे में वॾी जेको आहे सो अस्पताल आहे, बराए महिरबानी हिन ते नज़रसानी करे हिन खे जेको सो कमु शुरू करायो वञे। तालके दौर खे हीअ हॉस्पिटल 6 सालनि खां पोइ बि मुकमल न थी सघी। हिते दीवारियूं सीमेंट जेको मटीरियल पियो आहे ख़राबु थी वियो आहे। ठेकेदार त हितां पंहिंजो करप्शन करे भॼी वियो, ख़बर न आहे अलाए काॾे वियो, केरु इहो ठेकेदार। उन्हनि खां बावजूदि हिते का बि सहूलियत न आहे इस हॉस्पिटल में। हिते जेके मरीज़ अचनि था उन्हनि खे जल्द ब जल्द नवाबशाह रेफर कयो थो वञे, का बि अहिड़ी ट्रीटमेंट न आहे जंहिं ते मरीज़ खे का सहूलियत मिली सघे। तव्हां हितां जे शहरनि जूं रहवासियुनि जूं इहे ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि इहो ई चयो आहे त वॾी बदकिस्मती सां असां जेके हितां जा जेके रहवासी आहियूं, कंहिं क़िस्म जी असांखे सहूलियत कान्हे का, पर जेके हॉस्पिटल इंसान जी ज़िंदगी जो अहम मसइलो आहे सिहत, उन जी बि सहूलियतूं फराहम हिते कोन थियूं कयूं वञनि। हीअ सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिते कंहिं बि क़िस्म जी सहूलियत कान्हे का। हिननि सिंध हुकूमत खां फौरी तौर ते इहो मुतालबो कयो आहे त हीअ जेके तालका दौड़ जी जेकी सभ खां वॾी रूरल हेल्थ सेंटर दौड़ में जेके ईरान तरफ़ां ही जेकी बिल्डिंग ॾिनी वई आहे, इन जो कमु जल्द खां जल्द मुकमिल करे हिते सिहत जूं जेके सिहत जूं जेके टीमूं आहिनि उहे मुक़ररु कयूं वञनि, डॉक्टर मुक़ररु कया वञनि ऐं हितां जी आवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। कैमरामैन अब्दुल हुसैन वासवाणो सां गॾु बाबर वसाण, टाइम न्यूज़ दौड़। नाज़रीन, बाबर वसाण जी रिपोर्ट अवां ॾिठी। उनखां पोइ अवांखे ख़बर ॾियूं उमरकोट में ज़मीन जे तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल दाख़िल करायो वियो आहे। उमरकोट में ज़मीन जे तकरार तां ॿिनि धुरनि विच में झेड़ो थी पियो ऐं इन झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल दाख़िल करायो वियो आहे। तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अवी गोस्वामी सां। जी अवी गोस्वामी, ॿुधाइजो ज़ख़्मी जी हालत खे बि ॿुधाई वञे। जी बिल्कुल तायरा उमरकोट जे बजीर पाड़े जे रवायतनि जो बजीर बरादरी जे ॿिनि धुरनि में ख़तरनाक झड़ो थी पियो आहे। झड़े दौरान सरीन ऐं लठियुनि जा अज़ाना धक लॻण सबबि हिकु घर जा 7 भातियुनि खे शदीद ज़ख़्मी करे छॾिया आहिनि, जंहिंमें रघु बजीर, नेतो बजीर, चन्नो बजीर, हेमन ऐं ॿियनि जेको आहे ॿिया शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल उमरकोट मुंतक़िल कया विया, जिते ॿिनि ॼणनि जी चन्नो बजीर ऐं रुगो बजीर खे फर्स्ट एड ॾे हैदराबाद रेफर कया विया आहिनि। जॾहिं त ॿिन्ही धुरनि में ज़मीन जी मालिकी तां तकरार पहिरीं खां हलंदड़ हो, जंहिं बैदि 1 महीनो पहिरीं रामू बजीर डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज उमरकोट जी अदालत में 22 AB जी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई, जंहिं ते रामू अॼु जेका रामू बजीर जी फरियाद ते उमरकोट थाणे कृपाल बजीर, भमरो बजीर, मूलो बजीर ऐं जगदीश बजीर समेत 9 ॼणनि ते कब्ज़ो करण धमकियूं ॾियण जो केस दाख़िल कयो वियो हो, जंहिं ते उमरकोट पुलिस कार्रवाई करे 1 ॼणे कृपाल बजीर खे गिरफ़्तार करे वरितो हो। कृपाल बजीर खे जे गिरफ़्तार थियण खां पोइ जवाबदार धुर जे भमरो बजीर, मूलो बजीर ऐं ॿियनि जेको पारां फरियादी धुर जे जेको आहिनि चन्नो भीड़ ऐं हेमन बजीर आहिनि, रामू बजीर समेत 7 ॼणनि ते सिरनि ऐं लठियुनि सां हमिलो करे शदीद ज़ख़्मी करे छॾिया आहिनि ऐं जंहिंमें 2 ॼणनि चन्नो बजीर ऐं रुगो बजीर खे गिनती जोगी हालत में हैदराबाद रेफर कया विया आहिनि। जॾहिं त ज़ख़्मी थियल रामू बजीर जी फरियाद ते 8 ॼणनि ते उमरकोट थाणे ते कातलाणो हमिलो करण जो केस दाख़िल करे छॾियो आहे, जंहिं बैदि पुलिस 1 जवाबदार प्रेम बजीर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जी तायरा, महिरबानी मां जी अवी गोस्वामी तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, मूंखे ॿुधाइनि चुटियारियूं वेझो ॻोठ बचू हजाम में हिकु ई ग़रीब ख़ानदान जा 3 भाती मुख़्तलिफ़ मुज़ी मर्ज़नि में मुब्तला थी विया आहिनि। तव्हांखे ॿुधाइनि पिया चुटियारियूं वेझो ॻोठ बचू हजाम में हिकु ई ग़रीब ख़ानदान जा 3 भाती मुख़्तलिफ़ मुज़ी मर्ज़नि में मुब्तला थी विया आहिनि। बीमार पोहरियत सरकार ऐं वस वारनि खे वाहर जी अपील कई आहे। चुटियारियूं मां टाइम न्यूज़ रिपोर्टर अली एजाज़ असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अली एजाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि?
जी बिल्कुल तायरा आलमाबाद वेझो ॻोठ बच्चू अजाम में हिक ही गरीब घराणी जा जेके 3 भाती आहिनि मुराद वलद हुसैन अजाम संस ज़ाल ज़रीना ऐं संस मासूम पुट जुमन मुख़्तलिफ़ मौज़ी मर्दन मुब्तला थी विया आहिनि। सरकार ऐं वस वारनि खे जेको हुननि वार जी अपील कई आहे। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे जेको मुराद अजाम चयो त 9 सालनि खां पुरस्कार मौज़ी मर्दन मुब्तला आहियां। मुंहिंजे जिस्म जो पाणी जेको ॿाहिरि ख़ारिज करण वारियूं नसूं आहिनि उहे बंदि थी वियूं आहिनि। हर वक़्तु पाणीअ में पुसियल रहां थो ऐं अगरि पाणीअ में पाण नथो पुसायां त साह में तकलीफ़ थिए थी। हिन वधीक चयो हिकिड़ो ई मुंहिंजो पुटु आहे जेको पिणु मौज़ी मर्द मुब्तला थी वियो आहे, हलण फिरण खां लाचार थी वियो आहे। मुंहिंजी घरनि वारी ज़रीना खे जेका वात हुई कैंसर थी वई आहे, जंहिं सबबु उहो पिणु हलण फिरण खां लाचार आहे ऐं डॉक्टरनि जे चवण मुताबिक़ त हिननि जो इलाजु मुमकिन आहे पर गुरबत हिननि जे इलाज में रुकावट बणियल आहे। हिननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह DC सांगर समेत आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो त मुंहिंजो ऐं मुंहिंजे घर भातियुनि जो इलाज करायो वञे जीअं असीं बि सुकून सां ज़िंदगी गुज़ारे सघूं। जी महिरबानी जी अली एजाज़ तफ़सील ॾियण लाइ। हैदराबाद में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सर ते एकता तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें वकीलनि सिंधी टोपियूं ऐं अजरक ओढे शिरकत कई। वकीलनि जो चवणु हो त सिंध अमर जो सौदो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे इम्तियाज़ खोसो। नाज़रीन, हैदराबाद समेत सॼी सिंध में एकता ॾींहुं मल्हाइण बावजूदि अञा ताईं जेके एकता तक़रीबूं आहिनि उन्हनि जो सिलसिलो जारी आहे। अॼु हैदराबाद में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन पारां जेका उन्हनि जी बार आहे उते एकता जी तक़रीब मुनक़द कई वई आहे। तक़रीब दौरान मुख़्तलिफ़ जेके फ़नकार आहिनि, बरकत अली फ़क़ीर ऐं ॿिया, उन्हनि सुरनि जी वर्खा कई आहे। उते जेके वकील ऐं वकीलाणियूं आहिनि उहे सिंधी लिबास पाए पहुतियूं आहिनि, सिंधी गीतनि ते उन्हनि रक़्स कयो आहे। हिन तक़रीब बाबति वकील ऐं वकीलाणियुनि जो छा चवणु आहे, अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं। सिंध जे ॾियारे सिंध जी सकाफ़त जे हिसाब सां हीअ असां प्रोग्राम अरेंज कंदा आहियूं, जेको हिन साल बि डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे तरफ़ां ई मनायो आहे, जंहिंमें असां प्योरली तौर ते पाण जेके उहिदेदार आहियूं उहे सभु पाण में कंट्रीब्यूशन करे ही सॼो सिस्टम कंदा आहियूं। अली काज़ी जो मेन रोल आहे, आई थिंक हिन जो नालो हमेशह ते यादि रखियो वेंदो, छो जो उनजे करे ई इहा हिकिड़ी मूवमेंट स्टार्ट थी ऐं हाणे जीअं तव्हांखे ख़बर आहे पूरी दुनिया में इहो इंजॉय कंदा पिया, माण्हू मल्हाईंदा पिया। ज़िंदा क़ौमूं कॾहिं पंहिंजी तारीख़ न विसारींदियूं आहिनि। हीअ सिकाफ़त जेका आहे इहा असांजी वरियनि खां 5000 साल पुराणी सिकाफ़त आहे, जेके अॼु बि असीं उजागर कयूं था। जिते जिते बि सिंधी माण्हू रहनि था, सिंधी क़ौम रहे थी, उहे सिंध में हुजनि, सिंध खां ॿाहिरि हुजनि, उहे पंहिंजी सिकाफ़ती ॾियारे खे जीअं तव्हां ॾिठो मीडिया ते त हर साल मल्हाईंदा आहिनि। उन हिसाब असांजो बि हिकिड़ो तसलसल आहे, मल्हाए रहिया आहियूं। हिते उर्दू स्पीकिंग बि ओतिरो ख़ुशीअ जो इज़हार करे रहियो आहे जेतिरो सिंधी माण्हू करे रहियो आहे। पंजाबी, पठान जेके बि असांजा वकील भाइर आहिनि उहे माना ईअं महसूसु नथो थिए त कहिड़ो जेको कहिड़ी ज़बान सां तालुक़ु रखे थो, बल्कि इहो त महसूसु थिए त अॼु सभु असां हिन सिंध धरतीअ जी छांव में हिकु थी वेठा आहियूं। ऐं मूंखे अॼु शाह साहिब वारो बेत यादि थो अचे, सुपत भरिया सुपरी कुपत कीम करियो, थोरे घणे ॾींहड़े माण्हू त वञनि मरियो, तेसीं कुर्ब करियो जेसीं जीअरा आहियूं जहान में। इहो हर साल रीत पए थी। असां जस था ॾियूं अली काज़ी साहिब खे, जिन्हनि इहो रीत विधी ऐं जॾहिं खां विधी आहे तॾहिं खां वकील साथ आहिनि। पर असां चवंदासीं असां हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम बि हिते लॉन में कयूं इन अजरक टोपी ॾियारे सां, अली काज़ी असां सां गॾु हुजे। इहो मां रिक्वेस्ट तव्हांजे तवसुत सां बि अली काज़ी साहिब ताईं पहुचाइणु चाहियां थो त नेक्स्ट ईयर जॾहिं इहो थींदो त अली काज़ी साहिब असां सां गॾु लॉन में हूंदो। जेके नौजवान आहिनि जेके जज़्बात में सिंध जा नारा त आणनि था, पर प्रैक्टिकली सिंध जे लाइ जेको करणु घुरिजे उहो इहो आहे जंहिं बि शोबे में आहिनि उन शोबे में महिनत कनि त सिंध जो नालो मशहूरु थिए, सिंधी मशहूर थे, सिंधी की बोली मशहूर थे। सिंधी टोपी अजरक डे का जो आज हम दिन मना रहे हैं वो कितनी खुशी से मना रहे हैं और हमारी दुआ है कि ये जो आज हम दिन मना रहे हैं ये आइंदा आने वाले सालों में ताहयात ये दिन रहे और हम इसको इसी तरह सेलिब्रेट करते रहे और हमारी आने वाली नस्लें इसको इसी जोश और खरोश से मनाती रहे। सिंध सां मोहब्बत आहे, पंहिंजे कल्चर सां मोहब्बत आहे, इलाही सुठो थो लॻे। पंहिंजो ॾींहुं मल्हाइण में, पंहिंजो कल्चर मल्हाइण में, पंहिंजो कल्चर सेलिब्रेट करण में, असांजे पंहिंजे माॻनि खे यादि करण में इंतिहाई पुरजोश इंतिहाई लुत्फ़ अंदोज़ करण जहिड़ो मौक़ो आहे। हिते तमामु ख़ूबसूरत फ़नकार घुराया विया आहिनि जिन जो राग तमामु असांखे दिलि लुभाईंदड़ आहे ऐं माशाअल्लाह सां असां हिते ॾाढो इंजॉय करे रहिया आहियूं सभई वकील। असां उन्हनि साॻियनि रवायतनि खे बरक़रार रखियो आहे जेके रवायतूं हलंदियूं थियूं अचनि। तायादी हिकिड़ी ख़ूबसूरती आहे ऐं असांजे मुल्क जी हिकिड़ी तमामु बहितरीनु ख़ूबसूरती आहे जंहिंजी हर क़ौम नुमाइंदगी करे थी ऐं उहा पंहिंजे हिकिड़े उन कल्चर सां, पंहिंजे समाज सां, पंहिंजे मिज़ाज सां। सो हिकिड़ो
तमामु हिकिड़ो बहितरीन ऐं सम्झां थो असांजे लाइ त ॼण ईद जो ॾियारो आहे। नाज़रीन, एकता तक़रीब में शरीक वकील ऐं वकीलाणियुनि जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि जो जेको कल्चर आहे उहो शाहूकार कल्चर आहे ऐं हू पंहिंजे कल्चर ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कंदा। इहो कल्चर जो जेको ॾींहुं आहे उहो उन्हनि खे भरपूर नमूने मल्हाइणु घुरिजे। कैमरामैन नियाज़ मल्हा सां गॾु इम्तियाज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद। हैदराबाद मां इम्तियाज़ खोसो जी रिपोर्ट मां ॾिठी। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं घारो वेझो क़दीम बसंती ॻोठ गुल हसन मल्हा जे रहवासियुनि पारां रस्ता बंदि करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त असां हितां जा क़दीम रहवासी आहियूं, पर कराची जे बिल्डर ज़मीन वठी ॻोठ भरिसां असांजा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। घारो मां फ़हद मुस्तफ़ा जोखियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी फ़हद मुस्तफ़ा जोखियो, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल घारो लॻ बाबड़ा रोड भरिसां क़ाइम क़दीमी वसंती ॻोठ गुल हसन मल्हा जे रहवासियुनि रस्ता रोक करण ख़िलाफ़ जेको आहे सो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उनजो चवणु हुयो त असां हितां जा क़दीम रहवासी आहियूं, पर कराचीअ जे बिल्डर ज़मीन वठी असांजे ॻोठ भरिसां असांजा रस्ता जेके आहिनि सो बंदि कया विया आहिनि। इंतिज़ामिया खे बार बार शिकायतूं कयूं आहिनि, पर बिल्डर ख़िलाफ़ जेके आहे सो का बि कार्रवाई न कई वई आहे। बिल्डर ख़िलाफ़ जेके आहे सो कार्रवाई न कई वई त असां एहतियाती जे साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणंदासीं। जी महिरबानी अव्हां जी फ़हद मुस्तफ़ा जोखियो तफ़सील ॾियण लाइ। कंडियारो में जसकम पारां मोड़ाठ हाई स्कूल जे उस्ताद जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो आहे त कुझु ॾींहं अॻु ब्रांच हाई स्कूल मोड़ाठ जे उस्ताद अब्दुल गफ़ूर जोखियो स्कूल जे हिकु शागिर्द यानी खे ज़ियादती जो निशानो बणायो, पर को बि क़दम खणण लाइ तयारु न आहे। कंडियारो मां वहीद महमूद असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी वहीद महमूद, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल था ना कंडियारो जे कम पारां ब्रांच हाई स्कूल मोराड़ा जो उस्ताद अब्दुल गफ़ूर जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब ते एहतिजाज कयो वियो। एहतिजाज कंदड़नि में हारून कलोड़ो, सुल्तान गांगरो, वहीद कलोड़ो, सजन पीराज़ो ऐं ॿिया शामिल हुआ। उन मौक़े ते संदन चवणु हो त कुझु ॾींहं अॻु ब्रांच हाई स्कूल जे शागिर्दाणी सां मज़कूरा उस्ताद ॾाढाई कई हुई। पुलिस ॾाढाई कंदड़ उस्ताद खे गिरफ़्तार करे थाणे ते खणी वई, जिते पुलिस रिश्वत एवज़ खेसि आज़ादु करे छॾियो। हुननि जो चवणु हो त उस्ताद हाई स्कूल जे शागिर्दाणी सां वॾी नाइंसाफ़ी कई आहे ऐं पुलिस मामले खे लहमिट करे छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त ॾाढाई कंदड़ उस्ताद ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज वधीक सख़्तु कयो वेंदो। जी महिरबानी अव्हां जी वहीद महमूद तफ़सील ॾियण लाइ। हैदराबाद में सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू पारां लम्स खे एम्बुलेंस जो तोहफ़ो ॾिनो वियो। काज़ी शाहिद परवेज़ 87 बेंच जे ॿियनि मेंबर्स सां गॾिजी एम्बुलेंस जूं चाबियूं वीसी खे ॾिनियूं। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, हैदराबाद में सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू पारां लम्स खे एम्बुलेंस जो तोहफ़ो ॾिनो वियो। काज़ी शाहिद परवेज़ 87 बेंच जे ॿियनि मेंबर्स सां गॾिजी एम्बुलेंस जूं चाबियूं वीसी खे ॾिनियूं। हैदराबाद मां टाइम न्यूज़ रिपोर्टर फैज़ खोसो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी फैज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा सिंध जे सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू काज़ी शाहिद परवेज़ लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी खे एम्बुलेंस तोहफ़े तौर ॾिनी आहे। काज़ी शाहिद परवेज़ लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे 87 बेंच में शामिल हो। उन पंहिंजे बेंच जे ॿियनि मेंबरनि डॉक्टर तहसीन शेख, डॉक्टर फारूक लगारी, डॉक्टर कर्नल मुश्ताक, डॉक्टर गुलाम मुर्तज़ा दायो, कर्नल फतेह ऐं डॉक्टर सुहेल आलमानी सां गॾिजी एम्बुलेंस जी चाबी लम्स जे वाइस चांसलर बीखा राम जे हवाले कई। उन मौक़े ते लम्स जो प्रो वाइस चांसलर डॉक्टर अकराम दीन ऐं ॿिया ऑफिसर बि मौजूदु हुआ। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू ॻाल्हाईंदे चयो त लम्स जे 87 बेंच जे मेंबरनि जे चंदे सां एम्बुलेंस ख़रीद करे लम्स खे ॾिनी वई आहे त जीअं एम्बुलेंस जे ज़रिए ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करे सघिजे। लम्स जे वीसी डॉक्टर बीखाराम चयो त खेसि ख़ुशी थी आहे त लम्स मां पास थियल मेंबरनि पंहिंजे मादर इल्मी इदारे खे इंसानियत जे नाते एम्बुलेंस जो तोहफ़ो ॾिनो आहे। हुन लम्स मां पास थियल ॿियनि डॉक्टरनि खे बि अपील कई त उहे इंसानियत जी ख़िदमत जे हवाले सां उन जज़्बे तहत अॻियां अचनि त जीअं ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत थी सघे। साहिरा, महिरबानी अव्हां जी फैज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ। फैज़गंज में ॻोठ मोहम्मद उमर ख़ासि खेड़ी जे रहवासियुनि तरफ़ां ॻोठ जो रस्तो बंदि करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो। संदन चवणु हो त बासरनि ॻोठ जो रस्तो बंदि करे नाहक बांदी बणाए छॾियो आहे। एमरजेंसी जी सूरत में अस्पताल बि नथा पहुची सघूं। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे रियाज़ सोलंकी। नाज़रीन, ई ॻोठाणा आजी हज़ूर बख्श ख़ासि किले रहवासी आहिनि जेके लॻ जाफ़र खां जलालाणी जा आहिनि। हिननि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम लॻायो आहे त इलाइक़े जा बासर मोहम्मद इब्राहिम ऐं ॿिया जेके आहिनि उन्हनि असांजो रस्तो जेको आहे बंदि करे छॾियो आहे। हाणे रस्तो उहे नथा खोलनि, जेकॾहिं असां उनखे रस्ते खोलण जी ॻाल्हि कयूं था त क़त्ल करण जो धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन सिलसिले में ॻाल्हाईंदासीं त हिन जो छा चवणु आहे। ॻोठ हाजी हज़ूर बख्श ख़ासि किली लॻ ॻोठ मोहम्मद उमर ख़ासि किली
जो रस्तो हाजी हज़ूर बख्श जे ॻोठाणनि मोहम्मद इब्राहिम बासर माण्हू ऐं गुलबेग गुलबहार अकरम ऐं उर्फ अकरू इन्हनि बंदि कयो आहे। असां जूं मजबूरियूं आहिनि, असांजो को माण्हू फौत थी थो वञे उन लाइ असां मजबूर आहियूं, को डिलीवरी केस आहे वग़ैरह, को बीमार एमरजेंसी राति जे टाइम में थिए थो त असां ॾाढा मजबूर आहियूं। अहिड़े आला ऑफिसरनि खे असां इहा दांह था ॾियूं, अर्ज़ु था कयूं त असांजो बंदि थियल रस्तो खोलायो वञे ऐं उन ते हुननि आबादी ऐं अॾावतूं शुरू करे छॾियूं आहिनि। असां मजबूर आहियूं, असां महिरबानी करे आला ऑफिसरनि खे इतला था कयूं त असांजो रस्तो खोलायो वञे जीअं असांखे ॻोठाणनि खे सहूलियत हुजे। ॻोठ हाजी हज़ूर बख्श ख़ासि खेली मोहम्मद उमर ख़ासि खेली तरफ़ ईंदड़ पुराणो रस्तो जेको बासरनि बंदि करे छॾियो आहे, असांखे नाहक बांदी बणायो वियो आहे। असां आला इंतिज़ामिया खे DC खैरपुर, कमिश्नर सखर, IG सिंध, वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वस वारनि अमलदारनि खे असां अपील था कयूं त असांखे नाहक बांदी बंदि मां कढियो वञे। असांखे नाहक बांदी बणायो वियो आहे। असांजो ॻोठ जो चारई तरफ़ रस्तो बंदि कयो वियो, काॾों असांखे निकिरण जी वाह कान्हे। जेकॾहिं असांजो को फोतगी थी वञे त असां लाश कुल्हनि ते खणी ॿाहिरि कढी था वञूं। हे असां सां हेतिरो ज़ुल्म आहे। आला अख़्तियारियूं किथे आहिनि, छो चुप आहिनि? असां थाणे ते अकरी थाणे खे इहो इतला कयो आहे, असां NC कटराई आहे, उनजे बावजूद बि पुलिस सियासी असर रसूख जे हिसाब सां कंहिं ते कार्रवाई करण जे लाइ तयारु न आहे। असांजी इहा आला अख़्तियारनि खे ॿाहूं ॿधी हथ ॿधी हिन सभिनी ॻोठाणनि जो इहो अर्ज़ु आहे त ख़ुदा जे वास्ते असांखे इन नाहक बंदि मां कढियो वञे ऐं असांखे पुराणो सरकारी रस्तो जेको 1988 खां 32 सालनि जो निकितल आहे उहो असांखे रस्तो खोलाए ॾिनो वञे। असांजो पुराणो रस्तो आहे, 50-60 साल जो आहे, उहो असांजो बंदि कयो अथनि, नाहक बंदि कयो अथनि। जेको सरकारी ज़मीन में निकितल हो उहो असांजो बंदि करे असांखे जान जो ख़तरो आहे, असांखे मारण लाइ तयारु आहिनि। 7 सालनि खां वठी बंदि हलंदड़ आहे, जेको हाणे ॾाढा मुड़ुस थी मोहम्मद इब्राहिम ऐं उनजा पुट ऐं उनजा भाइटिया असांजो हाणे बंदि करे छॾियो। असांखे ॾाढी तकलीफ़ आहे ऐं असां उन बने सां वञूं था, असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे जान जो बि नुक़सानु इन्हनि माण्हुनि मां पहुची सघे थो। बिरादरी तव्हां हिन ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं, मुंहिंजी ॻोठाणे जो चवणु आहे त इलाइक़े जे बासर असांजो जेको रस्तो आहे उहो बंदि करे छॾियो आहे। मुबीना तौर ते अहिड़ी असां इतला आख़िरी चौधरी पुलिस खे बि ॾिनो आहे, पर पुलिस बासरनि ख़िलाफ़ु का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। हिन जो चवणु हुयो त असां जेकॾहिं पुछूं था त बासर जेके आहिनि असांखे क़त्ल जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि, रस्तो बंदि हुजण जे सबबु असां एमरजेंसी में ॿाहिरि नथा निकिरी सघूं। जेकॾहिं को डिलीवरी जो मसइलो आहे या का एमरजेंसी थी वञे त असां घरनि में बंदि आहियूं। हिन जे एला इंतिज़ामिया खां मुतालबो कंदे घुर कई आहे त बासरनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे रस्तो खोलाए ॾिनो वञे। कैमरामैन रियाज़ सोलंकी, टाइम न्यूज़, फैज़गंज। फैज़गंज में रियाज़ सोलंकी जी रिपोर्ट में ॾिठी। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं लाड़काणो में कोरोना जो ख़तरो हुजण बावजूद नओं देरो शहर में मेलो लगायो वियो, जंहिंमें इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। मेले में SOPs जो भी को ख्याल न कयो वियो। लाड़काणे में कोरोना जो ख़तरो हुजण बावजूद नओं देरो शहर में मेलो लगायो वियो, जंहिंमें इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं इन मेले में SOPs जो को भी ख्याल न कयो वियो। लाड़काणो में मंसूर अबड़ो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी मंसूर अबड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? लाड़काणे शहर जे नवंदुर थाणे जी हद में आहे पीर लतीफ़ शाह, जंहिंजो सालियानो उर्स हुयो ऐं उन जे मौक़े ते जेको आहे उते मेलो लगायो वियो आहे। जॾहिं त मेले दौरान जेके SOPs आहिनि कोरोना खां बचाव जूं उहे मुकमल तौर ते नज़र अंदाज़ कयूं वयूं आहिनि ऐं उते जेको आहे सवनि जे तइदाद में जेके माण्हू आहिनि उहे जमा थी चुका आहिनि ऐं उते जेके वॾे तइदाद में झूला लॻाया विया आहिनि ऐं उन खां अलावा जेके माण्हू उते अचनि था त उते जेको SOPs जो जेको ख़्यालु आहे उहो नथा रखनि, जंहिंजे करे उहो ई सबबु आहे कोरोना जो जेको ख़दशो आहे उहो फैलजण जो वधी वियो आहे। ॿिए तरफ़ जेको आहे हिन वाक़े जो जेको आहे हिन मेले जो जेको SSP लाड़काणो मसूद अहमद बंगश बि नोटिस वरितो आहे ऐं लाॻापियल थाणे खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त जेके मेले अंदरि माण्हू अचनि था उते SOPs ते वधि खां वधि अमल कराए वञे। ॿिए तरफ़ SSP जो चवणु आहे त हीउ जेको मेलो आहे उते DC तरफ़ां हुननि खे परमिशन ॾिनी वई आहे, पर SOPs जेके आहे उनखे जेको आहे उते अमल करण लाइ सख़्तीअ सां हिदायतूं ॾिनियूं आहिनि। जेकॾहिं हुन हिदायतुनि ते अमल न थियो त जेको मुतलका जेको उतां जो SHO आहे उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। ॿिए तरफ़ शहरनि जो इहो चवणु आहे त हिकु तरफ़ तइलीमी इदारा बंदि कया विया आहिनि, ॿिए तरफ़ ही जेके मेला लॻाया विया आहिनि त उते सवनि जे तइदाद में माण्हू आहिनि ऐं उतां वधीक जेको
जेको आहे सो कोरोना फैलिजी सघे त इंतिज़ामिया जेके अहिड़ा मेला आहिनि उहे बंदि कराए त जीअं कोरोना जो जेको फैलजण वारो ख़दशो आहे उहो रुकिजी सघे। जी महिरबानी जी मंसूर अबड़ो तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, भिटशा में वधंदड़ बदअमनी ऐं तरक़ियाती स्कीमुनि में थींदड़ करप्शन ख़िलाफ़ सियासी समाजी धुरिन शहरनि ऐं सान्याहबंदनि पारां जिदोजहद करण जो ऐलान कयो वियो आहे। इन सिलसिले में 7 रुकनी कमेटी भी जोड़ी वई आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया, भिटशा में वधंदड़ बदअमनी ऐं तरक़ियाती स्कीमुनि में थींदड़ करप्शन ख़िलाफ़ सियासी समाजी धुरिन शहरनि ऐं सान्याहबंदनि पारां जिदोजहद करण जो ऐलान कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे रजब बोज़दार सां। जी रजब बोज़दार, कहिड़ा तफ़सील आहिनि? स्कीमनि में थींदड़ करप्शन खिलाफ़ सियासी समाजी धुरियनि शहरियनि ऐं सान्याहबंदनि पारां जिदोजहद करण जो ऐलान कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त भिटशा में मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां हंगामी इजलास कोठाए शहर जे अहम बुनियादी मसइलनि ते जागरूकता पैदा करण लाइ प्रोग्रेसिव अलायंस यूनिट भिटशा लाइ 7 रुकनी कमेटी जोड़ी वई आहे। हंगामी गंजाणी में प्रोग्रेसिव अलायंस जे ज़िले अॻवाननि अयाज़ अली मेमन, अब्दुल रशीद डेथो समेत फंक्शनल लीग जस्कम, STP, जमायत इस्लामी, SUP, नवाज़ लीग अॻवाननि जे वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻवाननि ऐं शहरियनि सैद हाशिम शाह, आबिद शाहाणी, इसरार जूणो, रहमदिल मंगसी, अशफाक बुलेदी, अख्तियार अली वसाण, सैद मुज़फ़र शाह जी अॻवानी में 7 रुकनी प्रोग्रेसिव अलायंस जिदोजहद कमेटी जोड़ी वई ऐं फ़ैसिलो कयो वियो त शहर जे सभिनी बुनियादी मसइलनि जे हल लाइ सभिनी धुरियुनि सां राब्तो करे भिटशा जे अहम मसइलनि तरक़ियाती कमनि में करप्शन, बदअमनी, पीअण जे साफ़ पाणी, पब्लिक स्कूल जे क़याम, रोडनि जी मरमत, सूफ़ी यूनिवर्सिटी जी बिल्डिंग, बेरोज़गारी ऐं ॿियनि सभिनी बुनियादी मसइलनि ते भरपूर जिदोजहद करे आवाज़ उथारियो वेंदो। उन हवाले सां मुख़्तलिफ़ अॻवाननि टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जी ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहो वाज़े कयो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां शाह लतीफ़ जी नंगरी सां नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि। भिटशा खे मॉडल शहर बनाइण जी दावा कंदड़ हुकुमराननि हिन वक़्तु भिटशा शहर खे खंडरात में तब्दील करे छॾियो आहे। हिननि जो चवणो त सभिनी बुनियादी मसइलनि ते भरपूर आवाज़ उथारियो वेंदो ऐं शहर जे मसइलनि ते असांजी जेका ही जिदोजहद कमेटी आहे उहा शहर जे मसइलनि जे हल लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी। जी महिरबानी जी रजब बोज़दार तफ़सील ॾियण लाइ। भिटशा में वधंदड़ बदअमनी ऐं तरक़ियाती स्कीमुनि में थींदड़ करप्शन ख़िलाफ़ सियासी समाजी धुरिन शहरनि ऐं सान्याहबंदनि पारां जिदोजहद करण जो ऐलान कयो वियो आहे ऐं इन ई सिलसिले में 7 रुकनी कमेटी भी जोड़ी वई आहे। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।